ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं। अहम ख़बर है अवां सां शेयर कंदा हलूं। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह मीरपुर ख़ास के दौरे ते पहुची वियो आहे। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह के बरसात सबब थियल नुक़सान बाबति आगाही ॾिनी वई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कमिश्नर एजाज़ शाह ऐं ॿियनि सां तबाही बाबति ब्रीफिंग वरिती आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं। इहा ख़बर अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह मीरपुर ख़ास के दौरे ते पहुची वियो आहे। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह खे बरसात सबब थियल नुक़सान बाबति आगाही ॾिनी वई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कमिश्नर एजाज़ शाह ऐं ॿियनि मां तबाही बाबति ब्रीफिंग ॿियनि खां वरिती आहे। ख़बर के हवाले सां अवां खे आगाह कंदा हलूं। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण हैदराबाद के मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा कया। नाज़रीन हिन वक़्तु मीरपुर ख़ास की ख़बर के हवाले से अवां खे आगाह कंदा हलूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मीरपुर ख़ास जो दौरो कयो आहे। मीरपुर ख़ास के दौरे ते पहुतल आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह के बरसात सबब थियल नुक़सान बाबति आगाही ॾिनी वई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कमिश्नर एजाज़ शाह ऐं ॿियनि सां तबाही बाबति ब्रीफिंग वरिती आहे। ख़बर के हवाले से अवां खे आगाह कंदा हलूं। नाज़रीन अहम ख़बर है अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह मीरपुर ख़ास के दौरे ते पहुची वियो आहे। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह के बरसात सबब थियल नुक़सान बाबति आगाही ॾिनी वई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कमिश्नर एजाज़ शाह ऐं ॿियनि खां तबाही बाबति ब्रीफिंग वरिती आहे।